Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अमेरिकी सहाफ़ी डेनियल पर्ल केस में जवाबदारनि जी नज़रबंदीअ वारे उबूरी हुकुम में हिक ॾींहं जी वाध। सुप्रीम कोर्ट उमर शेख सूधो ॿियनि जवाबदारनि जी आज़ादीअ जो फ़ैसिलो मुअतल करण वारी अटॉर्नी जनरल जी इस्तदा रद्द करे छॾी। सिंध सरकार जी नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल चयो त सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी सरकार जो मौक़िफ़ ॿुधण बिना जवाबदारनि जी आज़ादीअ जो फ़ैसिलो ॿुधायो। वफ़ाक़ खे केस में धुर बि न बणायो वियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट जी ऑर्डर शीट ॾिसण बिना फ़ैसिलो कीअं मुअतल करे सघिजे थो। असां फ़ैसिलो मुअतल नथा करियूं। हिन केस में जवाबदार न पर हुकूमत कटहरे में आहे। अदालत सिंध हाई कोर्ट खां केस जो रिकॉर्ड तलब करे वरितो। तब्दीली सरकार जो महांगाई ऐं बेरोज़गारी जे वर चढ़ियल अवाम खे 2 महीननि अंदरि पंजो तोहफ़ो। पेट्रोलियम शयुनि जा अघ ॿीहर वधाए छॾिया। पेट्रोल ₹2.70 फ़ी लीटर महांगो। हाई स्पीड डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹2.88 वाध। गासलेट ₹3.54 ऐं लाइट डीज़ल जे अघ में ₹3 फ़ी लीटर वाध कई वई। पेट्रोल जो नओं अघु ₹111.90 मुक़ररु। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत ₹116.07 फ़ी लीटर। लाइट डीज़ल जी नई क़ीमत ₹79.23 ऐं गासलेट जो नओं फ़ी लीटर अघु ₹80.29 मुक़ररु। तेल जा नवां अघ लागू थी विया। सिंध समेत मुल्क में कोरोना लॉकडाउन बाद समूरनि तालीमी इदारनि में सरगर्मियूं शुरू थी वियूं। प्राइमरी खां 8 दर्जे जा स्कूल बि खुली विया। हायर एजुकेशन ऐं यूनिवर्सिटीज़ बि तदरीसी अमल शुरू करे छॾियो। स्कूल इंतज़ामिया खे कोरोना SOPs ते सख़्तीअ सां दरामद कराइण जी हिदायत। स्कूल जे मुख्य गेट्स ते ॿारनि जो टेम्परेचर चेक करण बाद खेनि क्लासिस में छॾियो वियो। चीन मां कोरोना वैक्सीन जी पहिरीं खेप पाकिस्तान पहुची वई। सिंध ऐं बलोचिस्तान समेत सॼे मुल्क में अॼु खां कोरोना वैक्सीन जी विरासत कई वेंदी। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना वैक्सीन सभ खां पहिरियां फ्रंट लाइन हेल्थ वर्कर्स खे ॾिनी वेंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी दावा कई आहे त चीन कोरोना वैक्सीन तोहफ़े में ॾिनी आहे। हुकूमत को वाज़ेह कर देना चाहते हैं कि 31 जनवरी तक हुकूमत मुस्तफ़ी हो जाए। अगर 31 जनवरी तक हुकूमत मुस्तफ़ी नहीं होती तो फिर सरबराही इजलास इस्लामाबाद के लिए लॉन्ग मार्च का ऐलान कर देगा। PTM तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इस्तीफ़ा लाइ ॾिनल डेडलाइन ख़त्म थी वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नाजाइज़ हुकूमत वटि इस्तीफ़ा ॾियण जो बाइज़त मौक़ो हो। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई शफ़ाफ़ चूंडुनि ज़रिए जमहूरियत खे अॻिते वधाए पए सघियो। गॾियल अपोज़िशन खे हाणे कठपुतलियुनि खे हर हाल में हटाइणो पवंदो। पीपल्स पार्टी जमहूरी तरीक़ेकार ते यकीन रखे थी। सेनेट चूंडुनि में शिकस्त खां बचण लाइ आइन में तरमीम जो रस्तो इख़्तियार करण मां हुकूमत जी मायूसी वाज़ेह नज़र अचे थी। सेनेट चूंडूं साबित कंदियूं त हुकूमत जा बुनियाद कमज़ोर आहिनि। बिलावल चयो त एस्टेब्लिशमेंट हाणे सियासी वेढ़ सियासतदाननि ते छॾे ॾिए या पाण खे तकरारनि में धिकण जो ख़तरो खणे। PTM जी 31 जनवरी वारी डेडलाइन गुज़री वई। इस्तीफ़ाउनि जी खोखली धमकी बि पधरी थी वई। क़ौम खे पतो पइजी वियो त अपोज़िशन जी एजेंडा ज़ाती मुफ़ाद ऐं इक़्तिदार जी हवस आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो अपोज़िशन जी डेडलाइन गुज़रण ते रद्द अमल। शिबली फराज़ ट्वीट बयान में चयो त अपोज़िशन जूं हसरतुनि ऐं साज़िशुनि दम ॾेई छॾियो। अवाम अपोज़िशन खे रद्द करे जमहूरी हुकूमत जो साथ ॾिनो।
पीपल्स पार्टी जो MNA खुर्शीद शाह आमदनी का वधीक असासन वारे केस में सखर जी एहतिसाब अदालत में एम्बुलेंस जरिए पेश। अदालत ॿाहिरां खुर्शीद शाह जे हामिन पारां नारेबाज़ी। अदालत पारां कावड़ जो इज़हार। एहतिसाब अदालत ॿाहिरां खुर्शीद शाह जी सिहतयाबी लाइ बकरे जो सदको भी कयो वियो। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त साज़िश तहत खुर्शीद शाह के जेल में बंद कयो वियो आहे। वज़ीर आज़म पार्लियामेंट में अचण जी ज़हमत नथो करे, हाणे सस्ती शोहरत लाइ टेलीफोन ते अवाम सां ॻाल्हाए रहियो आहे। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि खे फौरी तौर बाज़ाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू खाते IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि धुरियुनि खे 24 फरवरी ताईं जवाब जमा कराइण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त गुम थियल शहरी कंहिं ॾोह में मुलविज़ आहिनि त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। मज़हब मटाइण बाद पसंदी शादी कंदड़ नारी आरज़ू फातिमा जे मुड़ुस हवालगीअ वारो मामिलो। आरज़ू जे मुबैना मुड़ुस मक़ामी अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। शेल्टर होम इंतिज़ामिया आरज़ू फातिमा खे अदालत में पेश करे छॾियो। अदालत आरज़ू फातिमा जे वालिद ऐं ॿियनि खां लिखत में जवाब घुरी वरितो। जामशोरो भरिसां अगवा ॼाणायल ॿिनि नारियुनि जे मामले में नओं रुख इख्तियार करे वरितो। हिकु नारी कोयला पुलिस खे बयानु ॾिनो आहे त हुन इस्लाम क़बूले वरितो आहे, जल्द नौमान अली सां पसंदि जो परनो कंदसि। नारी जे वारसनि अगवा जो केस दाख़िल कराए नौमान सहतो खे गिरफ़्तार कराए वरितो।